नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर लॻ ॻोठ मोहम्मद सिद्दीक छुहाण जे ॻोठाण जो पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठ जे मर्दनि औरतुनि मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त ज़िले मटियारी पुलिस जे DSP जी अॻुवाणी में खैबरानी पुलिस ऐं मटियारी पुलिस सिविल कपड़नि में मुलविस मटियारी कोर्ट जे 12 पुलिस गाॾियुनि जे अटारले सुनवाई तां मोटींदड़ असांजा 5 जिनम इमाम बख्श छुहाण, सावण मोहम्मद बख्श, हुसैन बख्श, हज़ूर बख्श खे कोर्ट जे 12 पुलिस खंबी खणी वई है, जंहिंजो को बि पतो न आहे त इहे किथे आहिनि। असांखे शक आहे त हिननि ते पुलिस कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल मोकिलींदा या वरी फुल फ्राई या हाफ फ्राई करे पुलिस वॾा इनाम हासिल कंदी। इन मौक़े ते अॻुवाण हाजी छुहाण, शबीर छुहाण, मोहम्मद बख्श ऐं माशूक छुहाण चयो आहे त असांजे 5 ई माण्हुनि खे खणी वञण खां पोइ असां SSP ऑफिस मटियारी अॻियां एहतजाज कयो, लेकिन असांखे पुलिस SP सां मिलण न ॾिनो आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो करियूं था त असांजा बेगुनाह 5 माण्हू गिरफ्तार कयल आज़ाद कया वञनि ऐं इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।